अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अदा हे आहिनि उहे जायूं जेके जिथे असां कमु कंदा आहियूं। माण्हू पुछंदा आहिनि त तव्हां अमेरिका में छा कंदा आहियो। त अदा अमेरिका में पूरो इहे जेको ॾिसो था तव्हां स्टेडियम, इन में जेको मोबाइल जी जेका सर्विस आहे मेक श्योर कंदा आहियूं इंटरनेट स्पीड तेज़ आहे, कॉल्स वग़ैरह मिलनि थियूं। हे जे 70,000 माण्हुनि जो वेन्यू आहे। हे चौधारी हिते माण्हू वेंदा आहिनि, गेम ॾिसंदा आहिनि। त उन्हनि जे लाइ अदा त हो एंटीना, हिते एंटीना ऐं हे वाइट वारा एंटीना ॾिसो था पिया, इन्हनि जी साईं ऑप्टिमाइज़ेशन वग़ैरह इन्हनि जो जेका सर्विस प्रोवाइडर आहे हिते उन जी मोबाइल कंपनियूं मेक श्योर हे 70-80 हज़ार माण्हू वेंदो अची हिते त उन खे भाउ मुंहिंजा पूरी सर्विस मिले। ईअं न मिले त मथे एंटीना लॻल आहिनि त हेठि नथी अचे, हेठों जे लाइ अलॻि वरी एंटीनाऊं लॻल आहिनि था। ओ इहे चौधारी स्वीट्स लेवल प्रेस बॉक्स त हे पूरो भाउ मुंहिंजा पूरो त भाउ मुंहिंजा हे पूरो असां डिज़ाइन टेस्टिंग वॉकिंग वग़ैरह हर शइ मेक श्योर कंदा आहियूं। हे 70-80 हज़ार माण्हू हिते जे गेम ॾिसे त उनखे फुल सिग्नल मिलनि था, फुल सर्विस मिले। चौधारी जंहिं महिल हिते साईं गेम थींदी आहे वॾो मज़ो ऐं वॾो कुकराटो मतलबु हूंदो आहे। ऐं इहे साईं असां इन जा मिस्त्री आहियूं अमेरिका में। तव्हां पुछंदा रहंदा आहियो त साईं अमेरिका में छा कंदा आहियो। अमेरिका में साईं इहो कमु कंदा आहियूं। हे तव्हां ॾिसो अदा पूरो स्टेडियम पूरो पूरो अदा भई छबरा कटनि जिन जूं गेम जा सीज़न हलनि था, छो त इहो ई मौसम हूंदो आहे। भाउ तव्हांखे मां हिकु दफ़ो ॿीहर ॾेखारियां था। मीर तारिक ख़ान बोज़दार, वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। तारिक भाउ पुछंदा आहिनि त अमेरिका में इहे नेटवर्क कीअं लॻंदा आहिनि साईं, केॾा भला माण्हू आहिनि। हे ॾिसो केॾा फ्लोर आहिनि। हे साईं छत बि इहा बंदि थी वेंदी आहे, मींहुं वसे न हे छत पूरी बंदि थी वेंदी आहे। भाउ मुंहिंजा उहो सेटअप आहे पूरो अदा। बसि अदा वॾी महिरबानी, लख कुर्ब। अवैस रहमान साहब वॾी महिरबानी। बसि अदा इहे उहे शयूं आहिनि जंहिंजा असां कारीगर आहियूं। भाउ मुंहिंजा वॾी महिरबानी। शेयर कंदा हलो अदा, शेयर त साईं वॾी महिरबानी अदा। So these are also belongs to indoor antennas, right? Yeah. Yeah, like I said, I don't know which ones are which. But those are DM 30x30, which are at the sector edges. Right. But those are not there one. This one is Yeah, I'm not sure what these are. MSI one, I believe. त साईं हे आहे पूरो स्टेडियम। हिते साईं असां मोबाइल जा सिग्नल्स ठाहींदा आहियूं। Okay, we can go now, sir. So there are 4 antennas. As you mentioned, they have two systems, right? Yep. One for
AT&T and T-Mobile and one for the Verizon. Yep. And separate, Verizon is alone, right? Verizon's by itself for Okay, now. okay. So these are the again 4 antennas. त साईं इहो हुयो सॼो असांजो कमु बसि शेयर करे छॾिजो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी इंशाल्लाह वरी मिलंदासीं दुआनि में यादि अल्लाह हाफ़िज़ शेयर ज़रूरु कजो था You think that's a Wi-Fi antenna? Yes, it's that one is Wi-Fi antenna, but this one is the indoor antenna. These are in the, right? Yeah, these are indoor. These are indoor. Yeah. त साईं हलेंदो पियो इहो कमु सॼो ॾींहुं हलंदो पियो तव्हां शेयर करे छॾिजो तव्हांखे दुआ करे था सघूं इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं जेसिताईं पंहिंजो ऐं परी प्यारनि जो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़